पटको उहो भी दौर हूंदो हो जॾहिं ॻोठनि में पग या पटके जी वॾी अहमियत हुई। पटको या पग मोतबराइप ऐं माणपे जी अलामत हुई। छुड़वाग ऐं लुच खे पटके लथो सॾियो वेंदो हो। पग या पटके जा बि इलाही क़िस्म आहिनि। उन्हनि पगुनि ऐं पटकनि खे ॾिसी माण्हूअ जी ज़ात, इलाइक़े, मज़हब, फ़िरके या हैसियत जी ख़बर पइजी वेंदी हुई। पटको सिंधी सक़ाफ़ती लिबास में वॾी अहमियत वारो आहे। मथे जी हिफ़ाज़त करण खां सवाइ सरदारी ऐं ख़ानदानी पग जो बि कमु ॾिए थो। आम तरह ॻोठनि में माण्हू पटको ॿधंदा आहिनि। पटको हर को माण्हू ॿधी सघे थो ऐं अॻवाणी या इज़त अफ़ज़ाई तौर बि ॿधायो वेंदो आहे। जॾहिं त पग जी ख़ासि हैसियत आहे। राज जे अॻवान खे ॿधायल पटके खे पग चवंदा आहिनि। क़बीले जे सरदार खे बि पग ॿधाइबी आहे। पग विरसे में मिलंदी आहे। अहिड़ीअ तरह हर क़बीले जो पगदार बि थींदो आहे। पग घर या राज जे अॻवान या वॾे खे ॿधाई वेंदी आहे। उहो घर या राज जो चङो मुड़ुसु सम्झो वेंदो आहे ऐं मथसि राज जी हर का ज़िम्मेवारी विधल हूंदी आहे। पग ॿधाइण वारे मौक़े ते ॿिया मिट माइट बि वर ॾींदा आहिनि। सिंध में शादियुनि जे मौक़नि ते पिणु घोट खे पटको ॿधायो वेंदो आहे, जेको खेसि बिरादरीअ जो चङो मुड़ुसु या वरी घर जो को बुज़ुर्ग ॿधंदो अथसि। पटको मथे ते ॿधण लाइ अटकल शहनि वालनि या उन खां घटि वधि माप जो कपिड़ो, जेको घणो करे मलमल जो हूंदो आहे। पटको बोस्कीअ जो बि थींदो आहे ऐं अजरक या लुंगीअ जो बि ॿधबो आहे। हर क़बीले जे पटके ॿधण जो अंदाज़ जुदा जुदा हूंदो आहे। पटके जे अंदाज़ मां ख़बर पवंदी आहे त हमराह कहिड़े क़बीले सां वास्तो रखंदड़ आहे। पटके जो रंग घणे भाङे अछो हूंदो आहे। बोस्की वारे पटके खे ख़ासि अहमियत हूंदी आहे। पटका ॿियनि रंगनि जा बि पहिरिया वञनि था। के हमराह अजरक जो पटको बि ॿधंदा आहिनि। उन हवाले सां अलण फ़क़ीर जो पटको ऐं उन जो तुरो मशहूरु आहे। मौलविन खे अमूमन सफ़ेद पटको ॿधल हूंदो आहे, जंहिंखे दस्तार सॾियो वेंदो आहे, जंहिंजो पुठियो छेड़ो पुठीअ ते लड़कंदो रहंदो आहे। किन किन खे वरी साओ पटको बि ॿधल हूंदो आहे, जंहिंखे अमामा था चवनि। पुराणे ज़माने में वॾा सफ़र दौरान पंहिंजा पैसा बि पटके में लिकाईंदा हुआ। थी सघे थो त हाणे बि ईअं कंदा हुजनि। पटको सिंध जे क़दीमी लिबास मंझां हिकु आहे। मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे पटके जे रंग खां सवाइ ॿधण जो अंदाज़ बि अलॻि थिए थो। बलोच क़ौमनि जे पटकनि जा पलांद गिचीअ खां हेठि लड़कंदड़ ऐं वरायल हूंदा आहिनि। पठाणनि जा पटका कारे रंग ऐं अछिनि धारियुनि या सफ़ेद रंगनि ऐं कारियुनि लीकनि ते मुश्तमिल हूंदा आहिनि, जिन खे हू कंधारी लुंगी बि सॾींदा आहिनि। उन खां सवाइ शौक़ीननि जा भत्ते लॻल उभा तुरा नुमाया नज़र ईंदा हुआ, जेकी मथे ते सर मोड़ लॻल बीठा हूंदा आहिनि। ऐं किन किन खे शमिला याने ॿिनि तुरनि वारा पटका ॿधल हूंदा हुआ। अक्सर शमिला या तुरा सफ़ेद रंग जा हूंदा हुआ। जे कंहिं शख़्स खे ॿिनि टिनि गज़नि जी पटकी विढ़ियल हूंदी त उन खे फौरी चवंदा। सिख मज़हब में पटके खे मज़हबी हैसियत हासिलु आहे। हू पंहिंजे ख़ासि तरीक़े सां पटके खे ॿधंदा आहिनि। सिखनि में पटके खां सवाइ माण्हू घुमी फिरी नथो सघे। इहो त तव्हां ज़रूरु ॿुधो हूंदो त सिंधियुनि जो पटको 16 वाल अला हो जमालो, पर हिते त अबा ॻाल्हि ई ॻाटे खां चढ़ियल आहे। उत्तर हिंदुस्तान में हिकु शख़्स 60 सालनि जो सिख अवतार सिंह, जेको शहर ऐं आसपास में पंहिंजे वॾे पटके जे करे मशहूरु आहे, हू 645 मीटरनि जो पटको पाए थो, जंहिंजो वज़न 100 पाउंड याने 45 किलो 300 ग्राम अथसि। हिन खे पटके ॿधण ऐं सजाइण में केतिरा ई कलाक लॻनि था। हू कारुनि या बसुनि में वेही नथो सघे, तंहिं करे हू हर जाइ ते पंहिंजी मोटरसाइकिल ते ईंदो वेंदो आहे। पटके बाबति सिंधीअ में केतिरा ई इस्तिलाह ऐं मुहावरा मौजूदु आहिनि, जहिड़ो कि पटको लाहिण माना बेइज़ती करणु, पटको ॿधाइण माना इज़त करणु, पटको लाहे हथ में करणु माना पंहिंजी इज़त विञाए ॿिए जी इज़त ते हमिलो करणु, पटकी लाहिण माना पग लाहे बेमानाइतो करणु, इज़त ख़राब करणु वग़ैरह वग़ैरह। सिंधी मुआशिरे में पटके खे वॾी इज़त ऐं एहतराम जी नज़र सां ॾिठो वेंदो आहे। सुठी ॻाल्हि आहे त अजरक ऐं टोपीअ पाइण जो रवाज वधंदो पियो वञे, पर अछे पटके जो रवाज घटिबो पियो वञे। इन जा मुख़्तलिफ़ सबब आहिनि। हिकिड़ो त माहौल ऐं आबहवा, ॿियो महांगाई, टियों पसंदि पंहिंजी। पटको सिर्फ़ु चंद मीटरनि जो कपिड़ो न आहे, पर उन सां इज़त, हयाव ऐं वक़ार वाबस्ता आहे।